नाज़रीन हेडलाइंस सां ॾिठियूं अहम ख़बर खां के आगाह कई पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी ज़रदारी हाउस नवाब शाह अहमद जिते सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी आसिफ अली ज़रदारी सां अमड़ ऐं बिलावल सां ॾाॾीअ जे लाॾाणे ते ताज़ियत कई वई आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी ज़रदारी हाउस नवाब शाह अहमद थी आहे। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ आसिफ अली ज़रदारी सां अमड़ ऐं बिलावल सां ॾाॾीअ जे लाॾाणे ते ताज़ियत कई आहे। एक भेरो ॿीहर खे आगाह कई पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ज़रदारी हाउस नवाब शाह पहुतो आहे। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया। तफ़सील मालूम कंदासीं नवाब शाह मां आवाज़ जे रिपोर्टर ए.के. डायरी खां। ए.के. अपडेट करियो इन हवाले सां। जी बिल्कुल, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ज़रदारी हाउस नवाब शाह पहुची वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी के को चेयरमैन सदर आसिफ अली ज़रदारी जी अमड़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पीपी चेयरमैन ऐं बीबी आसफा भुट्टो ज़रदारी सां ज़रदारी हाउस नवाब शाह में संदसि ॾाॾीअ जे मरहूमा ज़रीन आरा ज़रदारी जी लाइ ताज़ियत कई। उन मौक़े ते संदसि सां गॾु ख्वाजा साद रफ़ीक ऐं फ़हद हुसैन बि पिणु मौजूदु हुआ। जॾहिं त ज़रदारी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी राजा परवेज़ अशरफ वज़ीर आला सिंध मुराद अली शाह शाहजहां मरी ऐं नवीद कमर ज़ाहिद अकरम दुरानी ऐं अली हसन ज़रदारी मुर्तज़ा वहाब समेत ॿिया बि मौजूदु हुआ। जॾहिं त सिक्योरिटी जे हवाले सां मामूल मुताबिक़ सिक्योरिटी रखी वई हुई ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां ऐं संदसि आसिफ अली ज़रदारी सां ज़रदारी हाउस में जेको ताज़ियत जो सिलसिलो पिणु जारी आहे। जॾहिं ठीकु आहे, के वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।